जय झूलेलाल। मुंहिंजो नालो आर्या खिलनानी आहे। मैं अहमदाबाद जे रत्ना स्कूल में फर्स्ट स्टैंडर्ड में थी पढ़ा। अॼु मां तव्हांखे हिकु बैत थी ॿुधायां। हिकिड़ी हुई बानी, जनांग जी हुई नानी, जनांग जी हुई नानी, ऐं ॾेॾर जी हुई ॾाॾी, सा ॾेॾर जी हुई ॾाॾी। सा कुत्ते जी हुई काकी, सा कुत्ते जी हुई काकी, ऐं चीते जी हुई चाची, ऐं चीते जी हुई चाची। सा भंवरे जी भेण, सा भंवरे जी भेण, सा सहे जी हुई सेण, सा सहे जी हुई सेण। सा पोपट जी हुई फुफी, सा पोपट जी हुई फुफी, सा मकोड़ीअ जी मासी, सा मकोड़ीअ जी मासी। सा सिरण जी सस, सा सिरण जी सस, जिते हले न कंहिंजो वस। हिकु राणी हुई सियाणी, हिकु राणी हुई सियाणी, जंहिंजी हुई हीअ बानी, जंहिंजी हुई हीअ बानी।